अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां सभई खैरियत सां हूंदव। मां सिकंदराबाद से वारे रहियो टेक्निकल सिकंदर सिंधी। अॼु मां ॿुधाईंदुसि दोस्तों यूट्यूब चैनल जी मुकमल सेटिंग कीअं कजे। पहिरियों मां हिकु वीडियो ठाहियो आहे जंहिंमें तव्हांखे ॾसियो वियो आहे त यूट्यूब चैनल कीअं ठाहिजे, ऐं हिन में मां तव्हांखे मुकमल सेटिंग ॾसींदुसि। त टाइम वेस्ट कए खां बग़ैर वीडियो खे शुरू कयूं। सभ खां पहिरीं अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल ते नया आहियो त सब्सक्राइब कयो ऐं साथ ई गॾु जेकी आहे घंटी इन ते क्लिक करे आल जे निशान ते क्लिक करे छॾियो त जीअं ईंदड़ नयो वीडियो तव्हां ताईं जल्द पहुची सघे। अगरि वीडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं प्यारी कमेंट लिखी छॾियो। सभ खां पहिरीं अगरि तव्हां वटि गूगल क्रोम आहे त गूगल क्रोम ओपन कयो। हाणे मां गूगल क्रोम खोले वियो आहियां। हाणे हिते तव्हांखे सर्च करिणो आहे studio.youtube.com। तव्हां इन नाले सां कुझु नालो सर्च करिणो आहे। तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो। अगरि तव्हां कुझु हिन तरीक़े सां अचे या हीअ अचे, तव्हां हिननि मां इहे अगरि को बि अचे त तव्हां हिक ते क्लिक कयो। चलो मां पहिरें ते क्लिक कयां थो। हाणे तव्हां कुझु हिन तरह इंटरफेस नज़र ईंदो हूंदो। तव्हां हिते पुॼी विया हूंदव। हाणे किथे बि तव्हां बटण दॿायो, किथे बि तव्हां आङुर हणो त इहे अॻियां जेको अखर रही वेंदो। हाणे तव्हां मथे जेके टे टिपा ॾिसी रहिया आहियो, हीअ जेके टे टिपा ॾिसी रहिया आहियो, तव्हां इन्हनि ते क्लिक कयो ऐं हेठि अचो। हिते डेस्कटॉप साइट जेकी बीठी आहे तव्हां हिन ते तव्हां ॾिसी रहिया आहियो। डेस्कटॉप साइट तव्हां इन ते क्लिक कयो ऐं इनखे हिते फिल करे छॾियो। जेको बीठो आहे खाली। हाणे तव्हांखे कुझु हिन तरीक़े सां नज़र ईंदो हूंदो। तव्हांखे सभ खां पहिरीं जेको आहे वञिणो आहे कस्टमाइज़ में। कस्टमाइज़ तव्हांखे हीअ जेको आहे इनखे कस्टमाइज़ चयो वेंदो आहे। तव्हांखे कस्टमाइज़ जेको नज़र अची रहियो आहे तव्हां हिन ते क्लिक कयो। हाणे हिते असां मुकमल सेटिंग कंदासीं। सभ खां पहिरीं तव्हां ॾिसी रहिया आहियो हीअ हिते जेको पहिरियों अखर ॾिनो वियो आहे, थोरो चलो मां थोरो पोइ त कयां तव्हांखे सम्झ में अचे। जेको पहिरियों अखर ॾिनो वियो आहे इन ते लिखियलु आहे त तव्हां हिकु अहिड़ो वीडियो अपलोड कयो जेको तव्हांजा सब्सक्राइबर न हुजनि, यानी जंहिं तव्हांखे सब्सक्राइब न कयो हुजे उहो वीडियो हीअ असां हिते वीडियो एड कंदासीं त उहे पहिरियों असांजे चैनल ते विज़िट कंदा त उन्हनि खे हीअ वीडियो ॾेखारियो वेंदो। ऐं ॿियो नंबर जेको आहे उते असां जेको वीडियो एड कंदासीं त उहे माना जेके असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो हूंदो त उन्हनि खे उहो वीडियो ॾेखारियो वेंदो। पहिरियों जंहिं असां हिन सब्सक्राइब कयो हूंदो उन्हनि खे, ऐं ॿियो जंहिं असांखे सब्सक्राइब कयो हूंदो उन्हनि खे ॾेखारियो वेंदो। इहो एड किथे कजे, तव्हां हिते हे जेको एड नज़र पियो अचे तव्हांखे हेॾां, उहो हे जेको नज़र अचे थो एड, तव्हांखे हिते एड करणा आहिनि। मगर हीउ नओं चैनल ठाहियो आहे, इन कारण असां हिन ते वीडियो ई न आहिनि अपलोड कया त एड कीअं कयूं। तव्हां अपलोड कयो कुझु वीडियो जेको तमामु बहितर वीडियो हुजे, तव्हां उहो हिते हणी था सघो। उन खां बाद में तव्हां वञो हेॾे ब्रांडिंग में, उहो हाणे ॿिए नंबर ते अचो, उहो हिन ते हाणे क्लिक कयो। हिते तव्हां पंहिंजी तस्वीर अपलोड करे था सघो। मिड़े तव्हांखे सेखारण लाइ तव्हां हिते अपलोड कयो तस्वीर। हीउ मुंहिंजो ख़ासि चैनल न आहे, मिड़ई तव्हांखे ॾसण लाइ मां सेटिंग करण लाइ वीडियो हिकु चैनल ठाहियो आहे। हीउ मां चैनल हलाईंदुसि न ई। हिते तव्हां पंहिंजो यूट्यूब चैनल भेनर अपलोड कयो। तव्हां वटि पहिरियों ई अपलोड थियलु हूंदो, जंहिंमें मां पोइ चैनल में ॿुधायो आहे तव्हां वटि उहो ई अपलोड थियलु हूंदो। चलो चैनल भेनर मां अपलोड करे थो सघां। उनखां बाद में तव्हां अचो टे नंबर ते वाटर मार्क। हीअ जेको टे नंबर ॾिसी रहिया आहियो तव्हां, हिनखे सॾियो वेंदो आहे वाटर मार्क। वाटर मार्क यानी तव्हां जेको मुंहिंजो वीडियो ॾिसी रहिया आहियो इन जी फुल स्क्रीन कंदव त तव्हांखे हितां किथां फ़ोटो नज़र अची रहियो हूंदो मुंहिंजो,
इनके तव्हां वाटरमार्क इनके वाटरमार्क सॼो ईंदो आहे। तव्हां हिन ते हणो अपलोड ते, हितां तव्हां को बि फ़ोटो अहिड़ो सेलेक्ट, चलो मां हीअ फ़ोटो सेलेक्ट कयो आहे, डन ते क्लिक थो कयां, हीअ फ़ोटो कई वियो। हाणे तव्हांखे 3 ऑप्शन ॾेई रहियो आहे। पहिरियों एंड वीडियो, ॿियो नंबर कस्टम, टियों नंबर इंटर वीडियो। एंड ऑफ वीडियो यानी आख़िर में वीडियो जे पूरे थियण में हे फ़ोटो तव्हांखे ॾेखारे वेंदो। कस्टम स्टार्ट टाइम माना शुरू टाइम थियण वक़्तु। इंटर वीडियो जेको हेठां लिखियलु आहे, तव्हां हिन ते क्लिक कयो माना सॼे वीडियो में तव्हांजी तस्वीर इहा ॾेखारे वेंदी। तव्हां इनखे करे छॾियो। उन खां पोइ तव्हां अगरि इनखे चेंज करणु चाहियो त चेंज बि करे था सघो। तव्हां ॾिसी रहिया आहियो। अगरि तव्हां इनखे तब्दील करणु था चाहियो या फ़ोटो ॿियो था मटणु चाहियो त हिते चेंज लिखियलु आहे, तव्हां ॾिसी था सघो। उन खां बाद में हाणे असां वेंदासीं 3 नंबर ते बेसिक इन्फो ते। 2 नंबर जी बि सेटिंग कंप्लीट थी वई। हाणे तव्हां 3 नंबर ते अचो बेसिक इन्फो ते। हिते तव्हां पंहिंजे चैनल जो नालो मटे था सघो। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो हुयो, अगरि तव्हां अञा पंहिंजे चैनल जो नालो मटणु चाहियो था, चेंज करणु चाहियो था त तव्हां हिते चेंज करे था सघो। उन खां बाद में अचो हेठि, हिते एड लिंक लिखियो पियो आहे, तव्हांखे नज़र अची रहियो हूंदो। तव्हां हिते एड लिंक माना लिंक क्लिक करे एड करे था सघो। जीअं हाणे तव्हां यूट्यूब जी, फेसबुक जी या कंहिं बि ॿिए कंहिं चैनल जी, अगरि तव्हां वटि ॿियो चैनल आहे त तव्हां हुन ॿिए चैनल जी या फेसबुक जी या कंहिं बि एप्लीकेशन जी लिंक ऐड करे था सघो। जीअं मिसाल तौरु तव्हां हिते लिखो फेसबुक ऐं हिते हुनजी जेकी आहे लिंक तव्हां कॉपी करे, हिते तव्हां वटि फेसबुक जी लिंक कॉपी करे ऐं हिते हणी सघो था। लॻे खां पोइ तव्हां 5 लिंकूं अहिड़ियूं कॉपी करे हिते हणी था सघो। वरी एड लिंक कंदव त तव्हां ॿी लिंक ॾिनी वेंदी। चलो हीअ 2 सेटिंग थी वियूं। हाणे तव्हांखे हेठि ॾिसो, हिते हिनखे पब्लिश कयो। मथां जेको पब्लिश लिखियो पियो आहे हिन ते क्लिक कयो, पब्लिश थी वेंदो यानी सेटिंग तव्हांजी मुकमल थी ऐं पब्लिश थी वेंदी। हिते तव्हांखे निशान नज़र अची रहियो आहे सेटिंग जो। हाणे तव्हांखे इन ते वञिणो आहे, इन सेटिंग ते क्लिक कयो। हाणे कुझु सेटिंग वरी असां हिते कंदासीं। पहिरियों नंबर जनरल आहे। जनरल हिते USA डॉलर जेको आहे तव्हां हिनखे छॾियो। 2 नंबर ते अचो चैनल। हिते तव्हां पंहिंजो पहिरियों जेको आहे इहो सेलेक्ट कयो कंट्री। चलो मां पंहिंजो कंट्री सेलेक्ट कयां थो पाकिस्तान। तव्हां ॾिसी रहिया आहियो पाकिस्तान सेलेक्ट थी वियो। हिते एड कीवर्ड्स ही तमामु ज़्यादा क़ीमती जो आहे। तव्हांखे हिते आहे पंहिंजे चैनल खे सर्च करण में। अगरि तव्हांजो चैनल सभ खां मथां अचणु चाहे त तव्हां हिते पंहिंजे चैनल जा नाला लिखो। जीअं टेक्निकल सिकंदर सिंधी आहे, सिंधी टेक्निकल। तव्हां इन जी बाबति माना जीअं तव्हांजे नाले सां मिलंदड़ लफ़्ज़ हुजनि त तव्हां हिते लिखो सिंधी टेक्निकल, टेक्निकल सिंधी। तव्हां इन तरीक़े सां वधीक जेतिरा थी सघनि नाला लिखो। जेतिरा यार थी सघनि नाला लिखो। जेतिरा तव्हां वधीक नाला लिखंदव त ओतिरो ई तव्हांजो यूट्यूब चैनल तेज़ सर्च में ईंदो। उन खां बाद में एडवांस सेटिंग में वञो। हिते 3 ऑप्शन तव्हांखे ॾेई रहियो आहे, हेठि ईंदव त हे जेके आहिनि। पहिरियों नंबर आहे त छा तव्हां हे वीडियो ॿारनि लाइ ठाहिण था चाहियो, हुन जेके ॿार ॾिसनि। ऐं ॿियो नंबर आहे त न असां ॿारनि लाइ वीडियो नथा ठाहिणु चाहियूं। 3 नंबर आहे त असां हर हिकु वीडियो खे माना आई वांट रिव्यू द सेटिंग फॉर एवरी वीडियो, माना हर वीडियो जी असां सेटिंग कंदासीं त हीअ ॿारनि जो आहे या न आहे। त तव्हां अक्सर नो सेट जेको आहे विचो नंबर आहे इन ते क्लिक करे छॾियो, छो त अक्सर ॿारनि जा वीडियो माण्हू घटि ठाहींदा आहिनि। ऐं उन खां बाद में हेठि अचो, हिते लिखियो पियो आहे सब्सक्राइबर काउंट। तव्हां सब्सक्राइबर काउंट जेको लिखियलु आहे इनखे बि इहे जेकी टिक लिखियलु आहे या टिक ठाहे छॾियो। इन जो फ़ाइदो इहो थींदो तव्हांजा सब्सक्राइबर जेके आहिनि माण्हू न ॾिसी सघंदा। अगरि तव्हांजा सब्सक्राइबर घटि हूंदा त माण्हू तव्हांजे चैनल खे सब्सक्राइब न कंदा, मगर माण्हू ॾिसी न सघंदा त उहे सब्सक्राइब तव्हांखे करे सघनि था। इनखे बि टिक ठाहे छॾियो। पोइ अचो 3 नंबर ते, मथां जेको लिखियलु आहे फीचर इलाइबल। हाणे 3 नंबर ते अचो, हिते पहिरियों इनेबल हो गयो
लिखियल है तव्हां ॿिए नंबर ते जेको नज़र अची रहियो आहे इहो इलाही भला यानी इनखे इनेबल असांखे करिणो आहे। त हाणे इनखे हिते हाणे क्लिक कयो त हाणे वेरीफाई असांखे करिणो आहे। वेरीफाई करण जो फ़ाइदो कहिड़ो आहे तव्हांखे हिते ॾेखारे रहियो आहे। पहिरियों नंबर आहे वीडियो 15 मिंटनि खां वधीक असां अपलोड करे सघंदासीं। ॿियो नंबर आहे थंबनेल असां वीडियो खे लॻाए सघंदासीं। टियों नंबर आहे असीं लाइव स्ट्रीमिंग यानी लाइव वीडियो हलाए सघंदासीं। टियों नंबर आहे ID क्लेम न थींदी। तव्हां वेरीफाई कीअं करिणो आहे तव्हां हिते ॾिसी रहिया आहियो वेरीफाई मोबाइल नंबर जो लिखियल आहे। तव्हां इन ते क्लिक कयो त तव्हांखे ॿ ऑप्शन ॾिए थी। तव्हां वेरिफिकेशन कोड मैसेज जे ज़रिए हासिलु करणु था चाहियो या कॉल जे ज़रिए। चलो मैसेज जे ज़रिए हासिलु करणु था चाहियूं। तव्हां हिते पंहिंजी कंट्री पाकिस्तान सेलेक्ट कयो। उन खां पोइ व्हाट्स योर फ़ोन नंबर पंहिंजो नंबर लिखो। तव्हां पंहिंजो नंबर लिखी ऐं गेट कोड जेको लिखियल आहे इहो गेट कोड आहे तव्हां इन ते क्लिक कयो। तव्हांजो नंबर वेरीफाई मैसेज मोकिलियो वेंदो। तव्हां उहो कोड हिते वेरीफाई कयो। उन खां बाद में तव्हां वरी वापसि वञो। वेरीफाई करण खां पोइ तव्हांखे हिते बि इनेबल नज़र ईंदो मगर मां वेरीफाई न आहे कयो छो त हीउ मुंहिंजो ख़ासि चैनल न आहे इन करे छॾियांसि थो। 3 नंबर ते लिखियलु आहे हिते अपलोड डिफॉल्ट हीउ जेको नज़र अची रहियो आहे। हाणे 3 नंबर ते ईंदासीं। हिते तव्हांखे सेटिंग कुझु ॾेई रहियो आहे पर हीअ सेटिंग जेकी आहे पहिरें नंबर जी यानी तव्हां डिस्क्रिप्शन कहिड़े बाबति लिखणु था चाहियो वीडियोनि जी जेके वीडियो तव्हां अपलोड कंदो इनखे छॾियो छो त असां जंहिं महिल वीडियो अपलोड कंदा आहियूं त उन महिल इन जी सेटिंग करे सघंदासीं ऐं असां इन जी नालो बि तंहिं महिल लिखंदासीं। अगरि तव्हां हिन महिल ई लिखंदव त यूट्यूब चैनल कीअं ठाहिजे। अगरि तव्हां इन ई लिखी छॾियो नालो ऐं तव्हां वीडियो ठाहींदा हुजो त ईमेल ID कीअं ठाहिजे इन करे तव्हां हिनखे छॾियो। डिस्क्रिप्शन में बि तव्हां हर हिकु वीडियो जी पंहिंजी डिस्क्रिप्शन हूंदी आहे। हर कंहिं पंहिंजी तारीफ़ हूंदो आहे त इन करे तव्हां डिस्क्रिप्शन खे बि छॾियो। ऐं जॾहिं तव्हां वीडियो अपलोड कंदव त छा उहो पब्लिक हूंदो या प्राइवेट। पब्लिक प्राइवेट ऐं अनलिस्टेड जो मतिलबु इहो आहे त पब्लिक माना तव्हां जॾहिं वीडियो अपलोड कंदव त माण्हुनि वटि पुॼी वेंदो। प्राइवेट माना माण्हुनि वटि न पुॼंदो तव्हां वटि पुॼी सघंदो बसि तव्हां ई ॾिसी सघंदव। ऐं अनलिस्टेड माना पब्लिक बि थी थो सघे प्राइवेट बि। अनलिस्टेड माना लिस्ट में न हूंदो तव्हां बि ॾिसी सघो था। अगरि तव्हां इन जी लिंक कंहिं वटि मोकिले था सघो त उहो बि ॾिसी सघंदो भाई माण्हुनि वटि डायरेक्ट न पहुचंदो। इनखे तव्हां जेको बि करणु चाहियो उन खां पोइ हिते तव्हां टैग्स लॻायो। टैग बि जेको वीडियो अपलोड कयो त उन बाबति टैग लॻाया वेंदा इन करे तव्हां इनखे छॾियो। एडवांस्ड सेटिंग में वञो। पहिरियों नंबर लिखियलु आहे लाइसेंस रहियो आहे स्टूडेंट यूट्यूब लाइसेंस। ॿियो नंबर क्रिएटिव कॉमन्स एट्रीब्यूशन्स। पहिरियों नंबर जेको आहे इन जो मतिलबु आहे त जॾहिं तव्हां वीडियो अपलोड कंदव अगरि तव्हांजो वीडियो ई को डाउनलोड करे पंहिंजे चैनल ते अपलोड कंदो त उनखे कॉपीराइट क्लेम ॾिनी वेंदी। ॿियो नंबर आहे माना उन जो वीडियो यूट्यूब पंहिंजे में न माना पंहिंजी वॉच टाइम उन जो न बंदि वेंदो माना यूट्यूब उनखे स्ट्राइक ॾेई छॾींदो। ॿियो नंबर आहे क्रिएटिव कॉमन्स मतिलबु त तव्हां अगरि वीडियो अपलोड कंदव त तव्हांजो वीडियो ॿियो को बि अपलोड पंहिंजे चैनल ते डाउनलोड तव्हां वटि आई करे पंहिंजे चैनल ते अपलोड कंदो त उन ते स्ट्राइक न ॾिनी वेंदी। अचो हाणे हेठि हिते लिखियलु आहे वीडियो लैंग्वेज। तव्हां हिन ते वीडियो लैंग्वेज ते क्लिक कयो। इन जो मतिलबु आहे वीडियो लैंग्वेज तव्हां ॿोली कहिड़ी तव्हां वीडियो जी ॻाल्हाइणु चाहियो। जीअं हिन महिल फ़िलहालु मां ॿुधाए रहिया मां सिंधी ॿोली थो ॻाल्हायां त मां फ़िलहालु सिंधी सेलेक्ट कंदुसि। सभु ॿोलियूं आहिनि सिंधी हिते बीठी आहे तव्हां ॾिसी रहिया हूंदव। चलो सिंधी क्लिक था कयूं। उन खां बाद में तव्हां हेठि अचो टाइटल एंड डिस्क्रिप्शन। इहो ॿियो नंबर बीठो आहे। तव्हां टाइटल ऐं डिस्क्रिप्शन कहिड़े हिसाब सां लिखणु था चाहियो माना जेको नालो थींदो या डिस्क्रिप्शन थींदी उहा कहिड़ी ॿोली हूंदी। मां उहा फ़िलहालु इंग्लिश थो कयां छो त इंग्लिश हमेशह डिस्क्रिप्शन या टाइटल मां लिखंदो आहियां। उन खां बाद में तव्हां हेठि अचो। हिनखे बि छॾियो। तव्हां कैटेगरी कहिड़ी माना वीडियो ठाहिणु था चाहियो। जीअं हाणे कैटेगरी मथां बीठी आहे तव्हां कहिड़ी कैटेगरी जा वीडियो ठाहिणु चाहींदव तव्हां हिन ते क्लिक कयो।
त जीअं हाणे फ़िलहाल मुंहिंजो जेको वीडियो आहे उहो साइंस ऐं टेक्नोलॉजी जो आहे। इन कारण मां साइंस ऐं टेक्नोलॉजी सर्च थो कयां। तव्हां जंहिं बि कैटेगरी जा वीडियो ठाहिणु चाहियो त उहे ठाहिणु चाहियो हाणे था सघो। जे फिल्मनि जो आहे मथां ॿिए नंबर ते बीठो आहे फिल्मनि जो। ऐं असांखे चवां त तव्हां था ठाहिणु चाहियो रांदियुनि जो आहे त हे स्पोर्ट्स बीठियूं आहिनि। अगरि गाननि जो या कंहिं शइ जो आहे त म्यूज़िक बीठी आहे। अगर तव्हां कंहिं जॻहियुनि जा वीडियो ठाहिण था चाहियो त पीपल्स एंड ब्लॉग्स बीठो आहे। अगर मश्करियुनि जा ठाहिया त कमेडी बीठी आहे, एंटरटेनमेंट बीठी आहे। तव्हांखे अहिड़ा वधीक मिली वेंदा। चलो मुंहिंजो साइंस ऐं टेक्नोलॉजी आहे, इहो ॿियो नंबर बि थी वियो। टियों नंबर आहे परमिशन्स, इनखे बि छॾियो। कम्यूनिटी में वञो। कम्यूनिटी में तव्हां हिते अचो, तव्हां मथनि खे छॾियो, तव्हां अचो हेठि। हे जेको बीठो आहे ब्लॉक वर्ड्स, एड ब्लॉक वर्ड्स जेको लिखियलु आहे हिते मतिलबु अहिड़ा लफ़्ज़ जीअं तव्हांजे को बि कमेंट करे त उहो बसि पाण ई ॾिसंदो रहंदो, तव्हां वटि कॾहिं न पुॼी सघंदा। जीअं मिसाल तौर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां ग़लति। अगरि को तव्हांखे चवे थो त हीअ वीडियो ग़लति आहे, चवे थो ग़लति आहे वीडियो, ग़लति लिखंदो त ग़लति जेकी आहे असां वटि न ईंदी। या कुतो, अगरि को बि असांजे चैनल ते माना तव्हां हिते जेतिरी बि लिखंदव, अगरि में उहो लिखंदो लफ़्ज़ त उहो लफ़्ज़ हिते न ईंदो। टे नंबर ते हाणे हेठि अचो ब्लॉक लिंक्स। हे जेको बीठो आहे ब्लॉक लिंक्स, तव्हां हिन ते क्लिक करे छॾियो। ब्लॉक लिंक्स मतिलबु कीअं त तव्हांजी जेको यूट्यूब चैनल आहे उन जी कमेंटियूं आहिनि, उन में माण्हू ब्लॉक लिंक्स मतिलबु उन में माण्हू लिंकियूं जंहिं महिल शेयर कंदा आहिनि पंहिंजूं, त मुख़्तलिफ़ लिंकूं मोकिलींदा आहिनि पंहिंजे तव्हांजे यूट्यूब चैनल ते। हेठि जी कमेंटियूं उन्हनि में मुख़्तलिफ़ तव्हां हिन ब्लॉक कंदव त उहे कमेंटियूं माण्हुनि ताईं न पई सघंदियूं ऐं तव्हां ताईं न पई सघंदियूं। बसि जेको मोकिलींदो उहो पाण ई ॾिसंदो रहंदो। ऐं हेॾे अचो डिफॉल्ट में ॾिसूं। चलो डिफॉल्ट में विझी हाणे हिते ई बसि छॾियो। उन खां बाद में तव्हां अचो हिते सेव ते। सेव ते क्लिक कयो। हाणे यूट्यूब जी मुख़्तलिफ़ सेटिंग थी वई। उमेद आहे तव्हां सभिनीनि खे वीडियो सम्झ में आयो हूंदो।